अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। अॼु अवां सां मां पंहिंजी लिखियल कहाणी मसाज शेयर कयां पियो। उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हां आख़िर ताईं ॿुधंदा। जेकॾहिं पसंदि अचे त इनबॉक्स में पंहिंजो इनपुट ज़रूरु ॾींदा। अतर जी पहिरीं पोस्टिंग इस्लामाबाद में थी हुई। हू क़ाबिल अफ़सर हो। चटाभेटी जे इम्तिहान में टॉप करे हुन इहा जाब हासिलु कई। पंहिंजी महिनत, लगन, चाहत ऐं सचाईअ जे करे तमामु जल्दी वॾनि ऑफिसर जे अखि जो तारो थी वियो। हुनखे ख़बर ई कान पई त हुन कॾहिं नौकिरी जॉइन कई ऐं कॾहिं हुन जा प्रमोशन थिया। ईअं ई ॾींहं, महीना ऐं साल गुज़री विया ऐं हुनखे 20 ग्रेड बि मिली वियो। अतर जी ज़िंदगीअ में कम जी वॾी अहमियत हूंदी हुई। हर वक़्तु कमु मसरूफ़ रहंदो हो ऐं सचार बि हो। हुन पंहिंजे क्लास फेलो नूर बानू सां प्यार जो प्रणु कयो हो। नूर बानू जा वालिदैन पढ़ियल लिखियल हुआ। उन्हनि जे तरफ़ां उन शादीअ ते को बि एतिराज़ु न हो, पर अतर जंहिंजो तलुक़ु ठाणे इलाइक़े सां हो, हुन जा मिट माइट उन जी शादीअ ते अरहा हुआ। भला उहे करे बि छा पिए सघिया। उहा नाराज़गी अतर खे मिलियल नौकिरी ऐं उन जे इदारे जे साख जे करे ख़तमु थी वई। जीअं त अतर ऐं नूर बानूअ जी लव मैरिज हुई, तंहिं करे अतर मुड़ी करे नूर बानू खे अलावा कंहिं तरफ़ ॾिठो बि कोन हो। हू सॼो ॾींहुं ऑफिस में मसरूफ़ रहंदो हो। जॾहिं घर थकल टुटल ईंदो हो त पंहिंजो पाण खे पलंग ते कंहिं बेजान वांगुरु फिटो कंदो हो, लेटी पवंदो हो ऐं नंढड़ियूं धीअरूं हेरा ऐं सवेरा सां खिल भोग रांदि रूंद में सॼो थकु लही वेंदो हो। राति जी मानी खाई सुम्ही पवंदो हो। हिकु ॾींहुं नूर बानू अतर खे चयो त ॾिस, ॿार बि वॾा थी रहिया आहिनि। उन्हनि जा कपिड़ा धोइण, इस्त्री करणु, मानी पचाइणु, घर जो ॿुहारो, छंड फूक, थांव धोइणु, एतिरा कम करणु मूंखां हाणे नथा थियनि। माशाअल्लाह, तूं बि 20 ग्रेड में पहुची वियो ऐं किथां का नौकिरियाणी रखां। अतर चयो, तुंहिंजी मर्ज़ी, जेको कर। घर जा कम कार बि कंदी ऐं ॿारनि जो ख़्यालु बि रखंदी। अतर पंहिंजी मामूल मुताबिक़ दफ़्तर हलियो वियो। ॾींहं जो 11 वॻे घर जी घंटी वॻी। हिकु पोड़ी औरत ऐं उन सां हिकु विचोली उमिरि जी छोकिरी बीठी हुई। नूर बानू हस्बे आदत चयो त तव्हां तरसो, मां पैसा खणी थी अचां। पोड़ी औरत चयो, धीउ न, असां पेनू न आहियूं, हीअ मुंहिंजी धीउ आहे। हुन जो मुड़ुसु अरब मुल्क में नौकिरी कंदो आहे। असां पाड़े वारे घिटीअ में सर्वेंट क्वार्टर में रहंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां वटि कमकार जी गुंजाइश आहे त मुंहिंजी धीउ खे घर जे कमकार लाइ रखो। ॾाढी सलीक़े वारी छोकिरी आहे। नूर बानूअ जी ख़ुशीअ जी का हद ई न रही। हुन चयो त का ॻाल्हि न आहे, मूंखे त हूअं बि कम वारीअ जी ज़रूरत ई, मां उनखे कम ते रखां थी। बेशक हिन वक़्त खां ई कमु शुरू करे। बुज़ुर्ग औरत चयो, नायला धीउ, तोखे हिन जो ख़्यालु रखिणो आहे। मैडम ॾाढी सुठी आहे, का शिकायत न अचणु खपे। नायला चयो, आमी जी, तव्हां बेफ़िक्र थियो, मां पंहिंजो घर सम्झी कमु कंदसि, तोखे कॾहिं शिकायत न मिलंदी। नायला नूर बानू सां कम में हथु वंडाइण त परे जी ॻाल्हि, सॼे घर जो कमु पंहिंजे हथ में खणी छॾियो। नूर बानू त सिर्फ़ु हार सिंगार करे वेठी रहंदी हुई। सुबुह जो नाश्तो, ॿिनि परनि जी मानी, राति जी मानी, इस्त्री करणु, कपिड़ा धोइणु, थांवनि खां वेंदे घर जी सफ़ाई सभु नायला कंदी हुई। नूर बानू जो कमु सिर्फ़ु हार सिंगार करे फ़ोन ते ॻाल्हाइणु रहिजी वियो। हूअ ॿार कीअं तयारु थींदा हुआ, कीअं स्कूल वेंदा हुआ, अतर जा ऑफिस जा सूट, मतिलबु त हर कमु नायला कंदी हुई। राति जे खाधे ते हिकु ॾींहुं नूर बानू पंहिंजे मुड़ुस खे चयो त तूं त एतिरो मसरूफ़ आहीं जो पोइ ते मुड़ी बि कोन ॾिठो अथई त का मां नौकिरियाणी रखी आहे। अतर चयो, मूंखे ख़बर आहे, मूं ॾिठी आहे, आख़िरकार घर में कमकार थी करे। जेकॾहिं तूं उन जे कम मां ख़ुशि आहीं त मूंखे ख़ुशी आहे। नूर बानू चयो त मां ख़ुशि अहिड़ी जहिड़ी, हुन त मूंखे राणी बणाए छॾियो आहे। मां त सिर्फ़ु वात मां कुछंदी आहियां, हर शइ हाज़िर हूंदी आहे। सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तूं ख़ुशि आहीं त मां ख़ुशि आहियां, अतर चयो। नूर बानू चयो, ख़ुशीअ जी का हद ई न आहे। मूंखे 10,000 ॾे त आउं शॉपिंग लाइ वेंदसि ऐं नायला जे लाइ बि हिकु वॻो आणींदसि। अतर हुनखे पैसा ॾिना। अॻिले ॾींहुं नूर बानू मार्केट वई ऐं ख़रीदारी करणु वक़्तु नायला जे लाइ बि हिकु वॻो वठी आई ऐं नायला खे अची ॾिनो त हीउ पाए, तुंहिंजो ई इनाम आहे। जॾहिं नायला सूट पातो त नूर बानू हुन जी ख़ूबसूरती जी तारीफ़ करणु लॻी। हूअं बि अतर पंहिंजे कम में मसरूफ़ रहंदो हो। हुनखे पंहिंजी दुनिया में वॾी ख़ुशी हुई। कॾहिं हुन नायला खे नोटिस बि न कयो हो। नूर बानूअ जी तारीफ़ुनि ते हिकु भेरो हुन अखियूं भरे नायला खे ॾिठो। नायला बि शर्मीली हुई, शर्माए हली वई। राति जो देरि सां जीअं अतर घर आयो, रूटीन में मानी खाई सुम्हणु लॻो त अचानक नूर बानूअ जूं ॿिए कमरे मां दर्द मां दाहूं करण जूं आवाज़ूं अचणु लॻियूं। अतर अहिड़ी दर्दीली आवाज़ नूर बानू जी कॾहिं बि पहिरियां न ॿुधी हुई। फौरी तौर अतर वियो ऐं पुछणु लॻो, छा थियो अथई? नूर बानू चयो त पेट में ॾाढो सूरु पियो आहे, जान पई निकिरे। एतिरे में कमरे में नायला बि अची वई ऐं चवणु लॻी, साहिब जी, छा थियो आहे भाॼीअ खे? अतर चयो, नूर बानूअ खे पेट में सूरु आहे, राति बि टाइम इलाही थी वियो आहे, सर्दियूं आहिनि, हाणे कीअं नूर बानू खे अस्पताल वठी वञा? नायला चयो, साहिब जी, का ॻाल्हि कान्हे, तव्हां ॿाहिरि वञो, मां हिन जो मसाज कयां थी, पेट जो सूरु ठीकु थी वेंदो।
छा त नायला जे हथनि में जादू हो या का उहा कमाल जी घड़ी हुई। ज़ैतून जो तेल हणी नूरबानो जो मसाज जो कयईं त हुन जो दर्द मिंटनि में हलियो वियो। नूरबानो त पहिरियां खां बि वधीक तंदुरुस्त तवाना थी वई। नायला खां पुछियो त हीउ मसाज तो किथां सिखियो आहे। नायला चयो त मुंहिंजी माउ ॻोठ में दाईअ वारो कमु कंदी हुई। मां नंढी हूंदी हुयसि त हुन सां गॾु वेंदी हुयसि। बसि बाजी हाणे त मूंखे काफ़ी ख़बर पइजी वई आहे। नूरबानो सिज उभरण सां ई नायला जे मसाज जी तारीफ़ करणु लॻी। अतर मां तोखे छा ॿुधायां, मुंहिंजे पेट जो सूर सां ॼण जान पे निकिरी वई, पर ख़बर न आहे नायला जे हथनि में कहिड़ो जादू कमाल हो जो मसाज कयईं मिंटनि में पेट मां सूर ख़तमु थी वियो। मां पहिरियां खां वधीक तंदुरुस्त थी वई आहियां। नूरबानो जूं ॻाल्हियूं ॿुधी अतर जे कननि में ॼण रस भरे रहियूं हुयूं। हूअं बि चवंदा आहिनि त माण्हू पंहिंजे ई ग़लती करे पंहिंजे ताबूत मां आख़िरी कोको ठोकींदो आहे। उन ॾींहुं सॼो ॾींहुं अतर जे कननि में नायला जे मसाज जी तारीफ़ हलंदी रही। शाम जो जॾहिं दफ़्तर मां अतर वापसि मोटंदो हो त नूरबानो ई घर जो दरवाज़ो खोलींदी हुई। पर उन ॾींहुं शायदि नूरबानो पाड़े वारी औरत जे ॻाल्हियुनि में घणी देरि ताईं वेहिजी वेई। अतर जॾहिं घर जी बेल वॼाई त नायला दरवाज़ो खोलियो। नायला चयो, साहिब जी अस्सलाम वालेकुम। अख भरे जॾहिं अतर नायला जे सलाम जो जवाबु ॾिनो त छा ॾिसे, नायला जूं बिलोरी अखियूं जुड़ियल भिरवूं डिघी नक सन्हड़ा चप ॼण अतर जे दिलि में वेहिजी विया। अतर चयो, तुंहिंजी मसाज जी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे, कॾहिं असांखे बि मसाज जो मौक़ो मिलंदो। नायला शर्म जी मारी तां डोड़ी हली वई, पर अतर जी मसाज जी दावत नायला जे दिलि में हिकु तूफ़ान उभारे छॾियो। हिकु तरफ़ नूरबानो जो नायला मथां अहसान हो त ॿिए तरफ़ अतर जी पुरकशिश शख़्सियत। नायला ॼण झंड जे ॿिनि पुड़नि में पीसजी रही हुई। नायला हाणे नोट कयो त अतर हुन में दिलचस्पी वठणु लॻो आहे। पहिरियां कॾहिं बि नायला खां चांहि पाणी जी फरमाइश न कंदो। उहा ज़िमेवारी नूरबानूअ जी हूंदी, उहा ई खणी पेश कंदी। पर जॾहिं खां मसाज जी तारीफ़ ॿुधी हुई तॾहिं खां अतर डायरेक्ट डायलिंग जे चकर में पइजी वियो। हिकु ॾींहुं मौक़ो ॾिसी अतर नायला खे चयो त असांखे कॾहिं वक़्तु ॾींदीअ मसाज जो। साहिब जी छॾियो हिन ॻाल्हि खे, मुंहिंजी बि शामत अची वेंदी ऐं तुंहिंजी बि पिटाई थी वेंदी। जेकॾहिं भाॼीअ खे ख़बर पइजी वई त पोइ भाॼीअ जो सैंडल हूंदो ऐं तुंहिंजो सिर हूंदो। हीउ मसाज जो भूत पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾियो। अतर चयो त उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, सभु कुझु मां हैंडल करे वठंदुसि, बसि तूं हावकार कर। होॾां नूरबानूअ खे बि थोरो घणो शक थियणु लॻो हो त अतर नौकिरियाणी में दिलचस्पी वठे पियो। नूरबानूअ उन करे दरगुज़र कयो त शायदि औरतुनि में वहम जी बीमारी हूंदी आहे। उन करे हुन पंहिंजो पाण खे तसली ॾींदे अतर जी मोहबत ते पंहिंजो पाण खे यकीन ॾियारियो। हू ईअं हरगिज़ न कंदो। हुन अतर ऐं नायला में इहो तइ थियो त हू दफ़्तर सिर्फ़ु ॾेखालाए वेंदो। दरअसल हू घिटीअ जे आख़िरी छेड़े ते गाॾीअ में वेही नूरबानो जो शॉपिंग ते वञण जो इंतज़ारु कंदो। राति जे वक़्तु अतर नूरबानो खे 25,000 ॾींदे चयो त हीअ रक़म तुंहिंजे शॉपिंग जे लाइ आहे, सुभाणे शॉपिंग करे वठिजांइ। मूंखे ही पुराणा एरियर मिलिया हुआ, मां सम्झो त तोखे ॾेई छॾिया, मूं वटां त ख़र्च थी वेंदा। नूरबानो शुक्रियो अदा कंदे चयो त ज़रूरु वेंदुसि, उन खां अलावा भला मूं वटि ॿियो कमु कहिड़ो आहे, मां त हाणे शॉपिंग कंदी रहंदसि। ॿिए तरफ़ नूरबानूअ जी छही हस बि जागी पई हुई ऐं सोचणु लॻी त अतर एतिरा पैसा बिग़ैर घुरण जे छो ॾिना आहिनि। नूरबानो जो वहम ऐं शक यकीन में बदिलजी रहियो हो। हस्बे प्लान अतर सुबुह जो दफ़्तर लाइ रवानो थियो। नूरबानूअ नायला खे चयो त मूंखे कपिड़ा इस्त्री करे ॾे, मूंखे शॉपिंग ते वञिणो आहे। नूरबानो बि वॾी चालाकी निकिरण खां पहिरियां अतर जे दफ़्तर फ़ोन कयो त अतर सां ॻाल्हायो। पीए चयो, मैडम साहिब त अॼु मोकल ते आहे। हाणे नूरबानो खे यकीन थी वियो त हीअ कहाणी का ॿी आहे। नूरबानो घिटीअ में पोयों खुलंदड़ दरवाज़े जी हुड़की चालाकीअ सां खोले छॾी हुई त जीअं हू पोएं दरवाज़े मां अची ॿिन्ही खे पकिड़े वठे। प्रोग्राम मुताबिक़ जीअं ई नूरबानो शॉपिंग जे लाइ घर खां ॿाहिरि निकिती त नायला अतर खे फ़ोन करे छॾियो त जल्दी अचु, मसाज शुरू कयूं। अतर बिना कंहिं झिझक जे घर में दाख़िल थियो। नूरबानो धूड़ वई हुई शॉपिंग जे लाइ। हेॾां होॾां घिटियुनि मां घुमी जीअं ई घर आई त गैराज में अतर जी गाॾी बीठल ॾिसी हुनखे यकीन थी वियो। जीअं ई अतर घर में घिड़ियो त हुन नायला खे वॾे बेडरूम में अचण जी दावत ॾिनी ऐं चयसि त जल्दी मसाज शुरू कर। होॾां अतर जीअं कमीज़ लाइ गंजी लाहे रहियो हो त पोएं दरवाज़े खां नूरबानो जो घर में दाख़िल थी वई। अतर खे अञा गंजी हथनि में हुई त नूरबानो कमरे में दाख़िल थी चवणु लॻी, तव्हां ॿिन्ही खे शर्म नथो अचे, छा करे रहिया आहियो? नायला पोयां पेर करे कमरे मां भॼी वई ऐं होॾां अतर जो सिर हो ऐं नूरबानो जो सैंडल। तोखे मसाज कराइण जो वॾो शौक़ु हो न, मां तुंहिंजो हिन सैंडल सां थी मसाज कयां। अतर नूरबानूअ खे हथ जोड़े रहियो, माफ़ी घुरी रहियो, नूरबानूअ जे पेरनि ते पइजी रहियो। ॿिए तरफ़ नूरबानो हुई जेका बारिश वांगुरु सैंडल वसाए रही हुई ऐं चई रही हुई त हीउ मुंहिंजो एतमाद हो,
ॿिए तरफ़ नूरबान हुई जेका बारिश वांगुरु सैंडल वसाए रही हुई ऐं चई रही हुई त ही मुंहिंजो एतमाद जो नतीजो आहे जो तूं ऐं नायला मूंखे धोखो ॾिनो ऐं मां तरस खाई नायला खे नौकिरी ॾिनी। अॼु उहा ई मुंहिंजो सुहाग उजाड़े रही आहे। तोखे त शर्म अचणु खपे हज़र, ही छा करे रहियो हुई? नायला में एतिरी हिमत ई न हुई त हू नूरबानूअ जे सुवालनि जा जवाब ॾिए। हुन पंहिंजा कपिड़ा खयां ऐं घर मां भॼी हली वई। अतर खे ज़ाल नूरबानूअ मारे मारे अदमो करे छॾियो हो। जॾहिं नूरबानू थकिजी वई त वञी सोफ़े ते वेठी ऐं अतर खे चवणु लॻी, हाणे मां तोखे माफ़ु कयां थी, ॿीहर जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई अई त उबट मारे छॾींदीसांइ। अतर चयो, मां त छा मुंहिंजनि वॾड़नि बि तौबा कई, अॻियां अहिड़ी का बि ग़लती न कंदुसि। बसि ॿचिड़नि जे ख़ातिर मूंखे हिकिड़ो भेरो माफ़ु कर। ख़ुदा हाफ़िज़।